मुझा शाम जो टाइम दाई हलीमा वेचिया पांजे घरड़े में हुन जा बचड़ा हुन जी न्याणी हुन जो पुट धड़का है वापस अचन था पिया। हजरत दाई हलीमा के रोई चवन था ओ अम्मा असा जी जेका धड़ में फलानी कामोरी बकरी हुई अज झंग जो शींह आयो आ उन बकरी के चंबन में खणी शव हलियो वयो आ। ओ अम्मा अज खां पोइ असीं झंग दे बकरियूं छोड़े कोन वेंदासीं। हजरत दाई हलीमा के पांजे बच्चन जी जिंदगी प्यारी आ। बकरी त वई पर सोची धड़ो झंग में वींदो इहो शींह जो कुछ बकरी खणी आ मुझा बच्चा खणी वींदो। हजरत दाई हलीमा जी दिल नरम थी पई आ रोए थी पई। हबीब करीम जी ज़ात बाबरकात ताइफ जे शहर में कहे घिटी में विया कमकार सा मोटी आया ॾिठो त बकरियूं भी बिठियूं हन। हजरत हलीमा जा फर्जंद महबूब जा रजाई भेण भाउ उहे भी वेठा हन उहे भी रोवन था। दाई हलीमा भी रोए थी। नबी पाक जी अलैहिस्सलाम हजरत दाई हलीमा के रोदे ॾिठो आ हुन जे गिचीअ में भाकुर विझी चुमियूं ॾियनि था। ओ अम्मा जंहिंजे घर में मुहम्मद मीर हूंदो आ उते रोअण कोन हूंदो आ। रोए छो थी पई? हजरत दाई हलीमा माजरा बुधाई आ। अब्बा बकरी खजी वई आ शींह जे वात के रत लगी आ सुबह बच्चा मौजा खाइंदो। हुजूर फरमाता अम्मा घबरा न सुबह तो के बकरी जिंदा मिलंदी। बाबा शींह हुई बकरी हाओ अम्मा की मिलंदा पर फरमाता मुझो नालो मोहम्मद अल्लज़ी युहमद हमदन बाद हमदन जंहिंजी जाथे काथे हर वक्त में सना सिफत तारीफ थींदी रहंदी आ। ओ मुंहिंजी अम्मा सुबुह थियण दे सुबुह थियो आ महबूब पाक पंहिंजे रदाई भाउ भेण खे वठी हलीमा खे साण करे उन जाइ ते पहुता। कहिड़ी जाइ तां बकरी वई आ साईं हीअ जाइ आ शींह जा पेर पिया हल काॾे वियो त हिन जबल ॾे वियो। नबी पाक जी उम्र 8 सालन जी आ। जबल ॾे मुंह करे फरमाइनि था ओ जबल जा शेरो जल्दी लही अचो तव्हां खे मोहम्मद रसूलुल्लाह सॾे थो। मुझा दादी बकरन जा धड़ लादान जबल ता बकरन जे धड़ वांगुरु शींह हलण शुरू थी विया। हबीब जे दरबार में पेश थींदा विया पुछ लुटकाईंदा विया जे मालिक ॾियारो कुतो पुछ लुटकाईंदो आ। पाण फरमाइता कहिड़ो आहे शींह जेको मुंहिंजे अम्मा जी बकरी खणियो आ। हिकिड़ो पोड़ो शींह अॻिते वधियो आ कुदरत हुनखे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ ॾिनी आ। अर्ज़ थो करे या रसूलल्लाह गुस्ताखी माफ़ थे मां बकरी खणियो आ पर बकरी सलामत आ। फरमाता हाओ मूंखे पक ही त बकरी सलामत हूंदी पर खई छो जे क़िबला सां तुंहिंजो दीदार करे कोन था सघूं। शहर में ईंदासीं त माण्हू दाऊं करे भॼी वेंदा। बकरी खई तसे त मोटाइण ईंदे इन बहाने तो दिलबर जो दीदार थींदो। अल्लाह जा हबीब तुझी ज़ियारत नसीब थी आ तुझे ज़ियारत जे बहाने हुक्म कयो से हाणे बकरी तुझी वापस था ॾियूं। दाई हलीमा भी खुश अवा भी खुश असां भी खुश थिया सॼो तो दिलबर जो दीदार थियो असां जा बेड़ा पार थिया। हुन जा सोना मुझे हबीब खे त जानवर भी सुञातो। सरकार दो आलम अलैहिस्सलाम खे झंग जा मिरू भी सुञाणंदा हा। मुझे महबूब जे आॾो झंग जा जानवर फरियादूं कंदा हा ताऊं कंदा हा। हरणीअ जी ॻाल्हि मशहूर तां ॿुधी आ हबीब खे अर्ज़ पई करे अगसनी व अदरकनी या मोहम्मद या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा हबीब मूंखे पहुच जी मूंखे छॾाए जा। सरवरे कायनात अलैहिस्सलाम हुनखे दम मां छॾायो आ। उठ फरियादी थी नबी जे दरबार में आयो आ। सही सही हदीसूं मुजादा किताब जे हदीस जे किताबनि में मौजूद आहिनि। मुंहिंजे प्यारे हबीब जा एतिरा कमालात एतिरा मोजज़ात अञा बि उम्मती चवंदो त मां जहिड़ो अलाए बाबा चवंदो